नाज़िम मुल्क अंदर कोरोना वायरस वेगे वधीक 56 मरीजन जिंदगी जी जंग हाराए छड़ी आहे। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, छा तफ़सील आहिनि? जी, नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल अखरनि मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 56 ॼणा कोरोना जे करे उन्हनि जी मौत रिपोर्ट थियूं आहिनि। इन 56 ॼणनि में 25 ॼणा उहे उन्हनि जी मौत थियूं आहिनि जेके वेंटिलेटर ते गुज़िरियल 24 कलाकनि जे दौरान हॉस्पिटल में वेंटिलेटर ते मौजूदु हुआ, उन जो मौत रिपोर्ट थियूं आहिनि। ऐं जॾहिं त 32,000 कोरोना जा मुल्क में टेस्ट थिया, उन में 1,165 माण्हुनि में कोरोना पॉज़िटिव आयो आहे। हिन सां गॾु इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर ॿुधायो आहे त आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं बलोचिस्तान में हिन वक़्तु को बि अहिड़ो पेशेंट न आहे जेको वेंटिलेटर ते हुजे, जॾहिं त पंजाब, सिंध ऐं खैबर पख्तूनख्वा ऐं इस्लामाबाद में हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते 247 ॼणा जेके पेशेंट्स आहिनि उहे वेंटिलेटर ते मौजूदु आहिनि। ॿिए पासे नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर हिकु हेल्पलाइन सर्विस शुरू कई आहे जंहिंमें 65 साल खां मथे जा जेके माण्हू आहिनि उनखे कोरोना वैक्सीन लॻाइण जे लाइ रजिस्ट्रेशन कराए सघिजे थी। NIC नंबर SMS में टाइप करे 1166 ते SMS कयो वेंदो, उहे माण्हू रजिस्टर्ड थींदा। उहा वैक्सीन उन्हनि खे मार्च जे महीने में लॻंदी। ऐं नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर इहो ॿुधायो आहे त तक़रीबन 17 मिलियन वैक्सीन ॿियूं बि अचण वारियूं आहिनि मार्च जे महीने में, जेके उहे 65 साल वारा जेके रजिस्टर्ड माण्हू हूंदा उन्हनि खे इहा वैक्सीन लॻाई वेंदी। जी मदثر, जी महिरबानी।